अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर वञो त पंहिंजे अपडेट जी तरफ़ जी। त दोस्तों तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में ॾिसण लाइ मिलंदो त पंहिंजो चाचो जेको आहे शेरदिल खे चवंदो त तूं वॾो अॾो आहे त पोइ वञी ॿार वॾेरनि खे मां तोखे हाणे कोन रोकींदुसि, मां तोखे आज़ादु कयो। ऐं शेरदिल चवंदो त चाचा जेकॾहिं तुंहिंजूं मुंहिंजे हथनि में जंजीरूं न पियल हुजनि हा त कॾो के इहे जेके वॾेरा आहिनि त इहे हिन हस्तीअ तो हिन धरतीअ ते मां मिटाए चुको हुजां, पर तुंहिंजे ई करे मां सब्र करे वेंदो आहियां त इहे वॾेरा हिन धरतीअ ते घुमनि था अञा ताईं। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त हाजिल पंहिंजे मुड़ुस खे चवंदी त तूं हाणे वधीक जेको आहे त मिठल ऐं फटनि ते लूणु मिर्च न बुरक, उहे असांजा मिट आहिनि। बालाज ख़ान असांजो दुश्मन आहे। ऐं हुन ते नूरल चवंदो त बालाज ख़ान जी जेका माना हुन सां दिलि आहे राबेल जी, त उनखे काॾे कंदीअ तूं, मूंखे वणंदी नथा मिठल वारा। नई वरी बालाज ख़ान वणे थो जेको असांजी न्याणीअ में अखियूं विझी वेठो आहे। ऐं होॾां मिठल पंहिंजे मौत जूं दुआऊं घुरंदो दोस्तों, ऐं हुनखे पंहिंजी घरवारी सम्झाईंदी त तोखे जीअणो पवंदो पंहिंजी धीउ राबेल जे करे। जी दोस्तों, त हीअ असांजी अपडेट, वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु।